वगण खां रिपोर्ट करे रहियो आहे सरदार अहमद सुमरो। वगण में एमपीए नवाबज़ादा बुरहान खान चांडियो वगण हाउस पहुतो। टाउन चेयरमैन सरदार खलील अहमद खान वगण जहांगीर बदर अब्बासी ज़मीर हुसैन चांडियो ॿियनि आजियां कई। वगण वासियुनि लाइ नई वाटर सप्लाई स्कीम बाबति ॼाण वरिती, जिते हुनखे ॿुधायो वियो त पखो मां वगण शहर ॾांहुं मिठे पाणी जी लाइन आंदी वञे, जेका बहितर रहंदी। जंहिंखां पोइ एमपीए वारहा नसीराबाद नवाबज़ादा बुरहान खान चांडियो खे पखो शहर ॿाहिरां वाटर सप्लाई स्कीम जी जाइ जो जाइज़ो करायो वियो। उन मौक़े ते हुन चयो त वगण वासियुनि लाइ पीअण जे मिठे पाणी जी ॾियारियल स्कीम जी निशानदही कई वई आहे। शहरियुनि खे जल्द मिठो पाणी फराहम कयो वेंदो ऐं स्कीम जो कमु पिणु शुरू करायो वेंदो, जीअं शहरी मिठे पाणी जी सहूलियत हासिल करे सघनि। हुन वधीक चयो त पखो शहर ॿाहिरां खां लाइन वगण टाउन में आंदी वेंदी। असां ऐं सरदार खलील अहमद खान वगण अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। अॻ जी भेट में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया विया आहिनि। असां हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। पीपल्स पार्टी जो मंशूर बि अवामी ख़िदमत करणु आहे। मुल्क जी अवाम जे लाइ जी भलाई बाबति पार्टी जा मनसूबा विसारण जहिड़ा न आहिनि। अवाम पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मोहबत करे थो। पार्टी मिस्किन मारवाड़नि जी बहितरी लाइ जा खोड़े रही आहे, जेका असां पिणु सिलसिलो जारी रखियो आहे।